अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो ऐं आऊं आहियां संझा सैयद। नज़र नासिन वक़्त जी हेडलाइंस ते। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात। सिंध में अमन अमान जी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। शेख रशीद कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन में वॾे वज़ीर खे वफ़ाक़ जी मुकमिल सहकार जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त अमन अमान सूबाई मामिलो आहे। इन मामले में वफ़ाक़ खां जेका मदद घुरिजे असां ॾींदासीं। रेंजर्स जे ऑपरेशन में मदद घुरिजे त उहा बि ॾींदासीं। धाड़ेलनि ख़िलाफ़ दहशतगर्दीअ जा केस दाख़िल कया वञनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कचे मां धाड़ेलनि जो मुकमिल ख़ात्मो आंदो वेंदो। कुझु अहम जदीद औज़ार घुर्बल आहिनि, उहे सिंध हुकूमत ख़रीद करे रही आहे ऐं औज़ारनि जी ख़रीदारी में वफ़ाक़ी घरू वज़ारत असांजी मदद करे। असां ईंदड़ नस्लुनि जे बहितर लाइ पाकिस्तान छॾणु चाहियूं था। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ संजीदगी सां कोशिशूं वठूं पिया। पाकिस्तान वर्ल्ड एनवायरनमेंट डे जी मेज़बानी करे रहियो आहियां। पाकिस्तान गदिलाइण वारनि मुल्कनि मां हिकु आहे। माज़ी में कंहिं बि हुकूमत माहौलियात जे बारे में न सोचियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो हरीपुर में ॿूटा लॻाए बिलियन ट्री मंसूबे जो हदफ़ मुकमल थियण वारी तकलीफ़ खे ख़िताब। पंहिंजी नाअहलीअ खां वाक़िफ़ हुजण बावजूदि इमरान ख़ान रुगो पंहिंजी अना जी तस्कीन लाइ पाकिस्तान खे मुआशी तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। इमरान ख़ान कर्ज़ ते मुल्की मईशत हलाए रहियो आहे। इमरान ख़ान ईंदड़ नस्ल लाइ खॾ खुटी रहियो आहे। पीपीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो सख़्त शर्तुनि ते कर्ज़ वठण सबबि ईंदड़ हुकूमतुनि लाइ मसइला पैदा थींदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। कोरोना पाबंदियूं बरक़रार रखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सख़्ती करण सां कोरोना केसिस जी शरह में घटिताई थी आहे। अवाम ईअं सहकार जारी रखियो त वायरस जी पखेड़ रोके सघंदासीं। गुज़िरियल ॾींहुं 24 माण्हू जो फौत थिया आहिनि, जेका ॻणती जोगी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु कराची में कोरोना केसिस जी शरह 8.34, हैदराबाद में 4.42 ऐं ॿियनि ज़िलनि में कोरोना केसिस जी शरह 3.3% आहे। पाकिस्तान में कोरोना केसिस में घटिताई। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे आख़िरी केसिस जी शरह 4.3% रही। कोरोना वायरस वधीक 75 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 20,541 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 2,726 नवां केस रिपोर्ट। 4,109 मरीज़नि जी हालत गिणती जोगी। स्टेट बैंक खे अरबे रुपयनि जो नुक़सान पहुचायो वियो। ऑफिसरनि ॿियनि मुलाज़िमनि बदिरां पंहिंजूं पघारूं वधाए छॾियूं। स्टेट बैंक जी पूरी इंतज़ामिया खे फारिग करणु घुरिजे हा। सुप्रीम कोर्ट जा गोल्डन हैंडशेक स्कीम जे हवाले सां स्टेट बैंक जी इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। पुछड़ीअ जे सवे आबादगारनि जे पाणीअ जी खोट ख़िलाफ़ कोटलालू खां पाका चांग ताईं एहतजाजी रैली। आपाशी खाते जी ऑफिस अॻियां धरणो। पाणी नाहे छो भला, करबला करबला जा नारा। खैरपुर जी मिल कॉलोनी भरिसां कार इल्ज़ाम हेठि विटो क़तल। जवाबदार नसीर नारे जे पंहिंजी ज़ाल लतीफ़ा ऐं ख़ान मोहम्मद खे डंडा हणी क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। महरापुर वेझो लागड़ची शाख वटां नौजवान जो गलो कपियल लाश। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप कई पई वञे। ऐं ॾखण वेझो सिमशाक वटि तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली पलटी। पोरे हिदायतुल्ला चनो फौत, हिकु ज़ख़्मी। मीरवा घोड़चाणी लॻ ट्रक जो चिंच रिक्शा खे टक्कर। हादसे में मीरपुर ख़ासि वासी नौजवान दिलावर क़ाइम ख़ानी फौत थी वियो।